मिलंदो खबर नहीं ढोल दे हां हिते को बकर शक्कर मिलंदो अरे बाबा जो सवाली बकरो मिले हा न असा छड़ियों सा अजय सवाली कोन ठो तवा सवाली हाँ बाकी ओधर जा सब दरवाजा बंद थई 5 रुपया घट कम के जल्दी पट मुखे खबर है तो जरा बुख्या जे गोठ में रहदा उते उधर के काशे मिलंदी रोक कर दीजो सब रोक बाकी तो के रोक पैसा ते घुरजे भला इतरा पैसा तो वट किथों आया छो बाको सुजो हां अरे ता मुखे छा समझो छो 10,000 खर्चो 10,000 हैं 10,000 बात बंद कर कने पैसा कोन था थी जा अबा वो जो पाण बकर डिठो हो वो हमसे के वठी दियो असा डिठो हो समझ पापा समझ 10,000 हाथ में खणो थो वते बेवकूफी चा हाँ समझियो से हमजा का ना एकड़ो बकरा है कामरो बकर सभा तुझे मुहाट रे 12,000 रुपया कीमत थींदा पर जाने बकरे मालिक असा के वास्ते वारो हां तो के 10,000 में मिली विंदा ओ हलो दे खारो हली बाबा तू दिसी छा कंदे तू असा के दिसी छजो ना तो जोड़ो बकर तो मुखे सवाली बने खपे हेरी हदल जी बूढ़ी खरी वजू घर पदर खजो बचन सो बस मुझो मकसद आ तो जो असा मथा एतबार कोने भला असा तो साका ठगी कना से जा मुहा जो भली मा बेवकूफ हो जा यो मा बुधाई छड़ेव बाकी अकुल जा मुंह ते बने थव बने गरीब जा बार खबर तू बडो धन हा मुर्सनी तो को यो बुधा तो बकर खपे तो या न तो खपे हां खपे जकरे न खपे हा तो पैसा खरी उन जी गोला छो कया हा तो 5 रुपया घट कम के पट हल को के सब कर देखारियो ता पर केड़ हो ओ बा हु ना जो को सो तो डिठो हो घणो न सोच 5 रुपया घट कम के पट हां बस समझियो हलो बाबा हलो मुखे बकर देखारियो और बुधो वो बकर जे हद काठ में पिढ़े जणो थियो न वो तो मुजा पैसा ही पानी भजावी दा हलो देखारे हलो तू छाठी समझे पई तो तू पांजे दिल ते मुझी बेइज्जती कराए धिका दई कढंदी है उन्हें खां पो बे मुखे कूर कंदी है तो मां तोड़े भगींदस न माई न कावड़ के छड़ भागन भरी गुजरी के याद न कर कुछ सोच वली पंहिंजे भाउ जी सिक मां शादी तो कराए चरी एतरी घोर घोरींदो जो ने घोर मां तुंहिंजी कुंदियूं भरजी वेंदियूं एड़े घोर जे पैसे के मां मोहर खां परे करे थुक हणा न घुर्जे मांखे एड़ी घोर जाथे भागन भरी के इज्जत न मिलंदी उते पैर भागन भरी न रखंदी ॾिस भागन भरी ऐं पाण हली आई आहियां आई कुछ तो मुंहिंजो ख्याल कर तो जो तन दीन आ न ईमान आ अज ये हथड़ा बधी मुझे अॻियों की करे सुभाणे जॾहिं इहा शादी खत्म थी न तो जा इहे साॻाई ॿई हथ मुंहिंजे ॼुंढनि में हूंदा ओ मुंहिंजी अदी मुंहिंजी मिठड़ी भेण ॾिस न मूं त सभु कुझु विसारे छॾियो तोखे हथ थी ॿधां तूं बि हाणे सभु विसारे छॾ न छा विसारियां असांखे हिन घर मां लोधे कढियो उहो विसारियां अरे मुझे जवान पुट सोहणे सताबे के बेदर्दीअ सां मारियो उहो विसारियां तव्हांखे को ॿियो रोल नथो ॾे थो त असां मो कसरा था कढो उहो विसारियां ओ न भाई न तव्हां असांजे हिन साह खे एतिरा न भॾना आहिनि जो जीअरे खां वठी मोए ताऊं कोन विसरंदा जनत इन्हे को पहिरियों जो मां पंहिंजा होश विसारे वेहा तोखे अलाह जो नालो थी ये पोती निकरी वञो इहे न थे जो मां तोखे बेइज्जतो करे धिका ॾेई हितां कढां तूं छा थी समझी त तुंहिंजे न अचण सां मौलादा जी शादी रुकजी वेंदी असांजूं ख़ुशियूं न रहंदियूं मथो फिरियो अथई ऐं तुंहिंजे हां मथां मां मुंग ॾरींदी सही मुंग हा अहिड़ी ख़ुशी कंदसि जो सहरन जी गूंज तूं पंहिंजे घर वेठे ॿुधंदी ॾिसजांइ वेठी ओ माही इहो गुरूर ऐं तकबर अल्लाह के भी पसंद ना है अल्लाह कंदो त तव्हांजूं इहे ख़ुशियूं मातम में तब्दील थी वेंदियूं मातम में बदल थी वेंदियूं
इहा हिन गरीब मिस्कीन दिल जी दाह है कुदरत वारो जरूर वरनाईंदो जरूर दिल जी दाह कुदरत वरनाईंदो अड़ी वॾी पीर पोटी थी वई जो वेचारी वेठी असांखे बदुआऊं ॾे न अच त न अच थी वेंदी शादी असांजी ॾिसां बसि वेही त कहिड़ियूं थी धमाला हाणे वॾी सुरीली आहे तूं वेही राजन खे सुर ॿुधाईंदी माता त इन दिल मथा अञा अदा जे रत जा तह जमियल आहिनि ऐं तव्हां ख़ुशियूं कयो पिया। मासा त पंहिंजनि जो ॾुख सिर्फ़ तो मथां न पर हर माण्हूअ जी दिलि मथां गुज़रंदो आहे। इंसान भली केॾो बि कठोर छो न हुजे पर उन जी दिलि जी कंहिं कुंड में पंहिंजनि लाइ तॾो विछायल हूंदो आहे। पोइ छा इंसान ॾुखनि जे करे सुखनि खे छॾे ॾे? असां त दर्द ऐं ख़ुशी ज़िंदगीअ जो हिसो हूंदा आहिनि। इंसान उहो आहे जेको ॿिन्ही खे पंहिंजे पलव सां ॿधी हले। मां ईअं नथो चवां त ख़ुशियूं न मल्हायो आहे, ख़ुशियूं मल्हायो आहे पर पलान वठण खां पोइ। मासा त पलांद पुराणा न आहिनि थींदा। तूं घबराए न, असां पंहिंजे हथियारनि खे ज़ंग लॻण कोन ॾींदासीं। माता त असांजे पंहिंजनि जा अञा कफ़न ई मेरा न थियनि ऐं तव्हां तुंहिंजो इहो मक़सदु आहे त मां शादी न कयां। तोखे शादी करण खां मां नथो रोकियां पर काज करण महफ़िलूं मचाइण इहो असांखे नथो सुहाए। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पोइ घर खे छॾे मोहन सां हली मुक़ाम में था विया। पोइ दुनिया खे ख़बर पवंदी त असांखे पंहिंजनि जो केतिरो ॾुख आहे। मासा त तोखे त रुगो तंज़ करणो हुजे। ॾुख जो ढंढोरो न आहे पिटबो, ॾुख दिलि में हूंदो आहे। तव्हां काज कयो या महफ़िलूं मचायो पर हिन वक़्तु मां तव्हांजी ख़ुशियुनि में शामिल नथो थी सघां। मासा त मुला दादा मां मासात खे मञाए वठां पर तूं मासात खे सुञाणी कोन थो। हींअर त कावड़ में उथी विया, राति वञी सोचींदो ऐं सुबुह ॾिसजां त मोटी ईंदो। अरे हेॾे हमज़ा, अरे तूं हिते पोयों बीहंदो थो अची हुते बकरा वारो मालिक निकिरी वेंदो। अरे बाबा तुझे डर जे करे उहो मालिक असां खां अॻ में निकिरी थो वञे। खुदा जी का ॿार पियो सुबुह खां जी रुलाए मुंहिंजे टंगुनि जो पाणी सुकाए छॾियो अथव। वरी ॿकर जो मालिक मिले त वरी चवे थो त हाणे ॿकर खे ॻोल्हियूं, वरी सुबुह खां शाम थी वेंदी हद। अरे जिते जो असांखे लस मिलियो आहे न उते वेहंदो आहे। तूं रुगो हलण जी कर 5 रुपया घटि कम खे पट। हली कोन सघंदुसि, सफ़ा थकिजी पियो आहे, हली कोन सघंदुसि। मूंखे सहारो ॾियो, मूंखे पकड़ियो या मां तव्हांखे पकड़ियां। मां थो पकड़ियां। हा पकड़ियो मूंखे, ॾियो मूंखे। हलो मरीज़नि मां मरी विया। इहा मोई भागन भरी पंहिंजे पाण खे अलाए छा पई सम्झे, उॾामे पई उॾामे। पैर पट ते कोन हुयसि ऐं घणे बाहूं ॿधमांसि, मिंठो कयोमांसि, आजू नाजू कयोमांसि पर चवे न मुंहिंजी जुती तव्हांजे घर कान ईंदी। वाह माई वाह। अजय यूंटन में हथ विझी कीड़े अची सा। इहा माई मरंदी मरी वेंदी, उहा बि हिन घर में कान ईंदी। ख़बर फ़क़ीर खे घुराए लायांसि तो खल। ओए जेकॾहिं पंहिंजी माई खे पादरणी हिते वठी न अचे न त मूंखे चइजांइ। कोन थी मञे माई भागन भरी इन ख़बर फ़क़ीर जी, कॾहिं न मञेसि। तोखे सुभाणे राति भागन भरी हिते घुर्जे न। हाणे इहो कमु मुंहिंजो आहे, तूं मायूस न थी। तो भला अधी राणी खे न्यापो कयो आहे। हूअं त राणी रोज़ ईंदी आहे पर ॿियो ॾींहुं अथसि मोह ई कोन कयो अथसि। उन ॾे न्यापो कयां थी, बाक़ी ने भागन भरी जो तव्हां पाण बिलो कयो। बहावल खान जो मंज़ूर सां जहिड़ो छो थियो? किथे हीअं त न आहे जो असांजे हमराहन मंज़ूर वटि पनाह वरिती हुजे। ॿियो को बि कारण कोन थो थी सघे। इहा ई ॻाल्हि हूंदी। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे शेर खान त पोइ असांखे जांच करणी पवंदी। किथे ईअं न हुजे
जो असांजा हमरा सूरन में हुजनि। अलाह पंहिंजी पनाह में मोर खे रखंदो। जेकॾहिं न हिन चकर मोर वारा बाल खाने जे चंबे में अची विया न, बाल खाने हिननि खे जीअरो कोन छॾींदो। जेकॾहिं रेस जे हमराहनि जो इहो रुख आहे त असांजा हमराह असांखे आसानी सां मिली। हिन जूह में रुलण खां बहितर आहे त हली मंज़ूर सां मिली अचो शेर ख़ान। जेकॾहिं असांजे हमराहनि जे करे वॾेरो बहाउल ख़ान मंज़ूर सां विड़ियो आहे न, त पोइ असांखे बि मंज़ूर जो साथ ॾियणो पवंदो। मंज़ूर खे अकेलो कोन छॾींदासीं। अॼु त पोइ सॼी हक़ीक़त मालूम करे था अचो। छा था सम्झो त मंज़ूर महीनो खनि अस्पताल में हूंदो या ईअं मामूली रंड ॾेई मोटिया हो? बाबा जेको तव्हांजो हुकुम हुयो उन मुताबिक़ असां मंज़ूर खे गोली टंग में हई आहे। बाबा साईं मंज़ूर जो एफ आर कटराए पुलिस वारनि खे ॿधी वञे त पोइ हेलो बाहुल खान डीएसपी तो ॻाल्हायां। ॿुधायो छा घुर्जे? कहिड़ी ख़िदमत कयूं तव्हांजी? जेकर असांजी ख़िदमत करणु चाहियो था न, अकबर खे असांजे हवाले कयो। अकबर खे? मंज़ूर मथां कातिलानो हमलो थियो आहे। एफआईआर में मुख्य अकबर खे ॼाणायो वियो आहे। अकबर एवज़ को ॿियो न हलंदो? न बाहुल खान न, असां मथां बि ज़ोर आहे। माप जो हमरा परियल हांडे मोकिलियां थो। ॿियो को बि हमराह मूंखे न खपे। मां तोखे हिक जी जाइ ते ॿ हमराह ॾियां थो। परियल सां गॾु कमाल खे बि मोकिलियां थो। वॾो ज़ोरावर आहीं बाहुल खान, सदाईं पंहिंजी मर्ज़ी पियो हलाई। ख़र्ची तव्हांखे बि त दिलि घुरी मिलंदी आहे डीएसपी। अञा चईं थो त मां पंहिंजी मर्ज़ी हलाईंदो आहियां। ऐं हा, असांजे हमराहनि जी पारत अथई, इन्हनि खे तकलीफ़ न अचे। ओके, ख़ुदा हाफ़िज़। अरे सर, मां त पंहिंजी पूरी कोशिश कंदुसि। बाक़ी भागन भरी खे मञाइण जबल सां मथो टकराइणो आहे। न अचे त पोइ छा चई विड़े? जेकॾहिं न आई न त पोइ तुंहिंजो ख़ैर न आहे। ऐं ॿी ॻाल्हि, मौलादाद जी शादीअ में एतिरी घोर थींदी जो तूं सोचे ई नथो सघीं। अरे सर, इहा त मूंखे बि ख़बर आहे त नोटनि जूं भरियूं मिलंदियूं, घोर घणी मिलंदी, पर खे छॾ। पंहिंजी इज़त सां पंहिंजी रन खे सम्झाए त सुभाणे राति अची सहरा चए ऐं तूं अची दोल वॼाइजांइ, न त खल पुठीअ तां लथल हूंदो। अच त बि आज़ार, न अच त बि आज़ार। माण्हू वञे त काॾे वञे? अड़े छा पियो सोची? सुभाणे पंहिंजी रन सां गॾु ईंदे या न? ईंदासीं रेस, ईंदासीं। अञा एतिरा ठाहूका कोन थिया आहियूं जो अव्हांखे जवाबु ॾींदासीं। मां वञा थो, मां हींअर ई थो वञा। ही पट कोलाहे वञी थो रन जे पेरनि ते रखां। अलाह कंदो त साईं राज़ी थी वेंदी। थी वेंदी न, उनखे राज़ी करे वठी अचिजांइ। हा रेस, वठी ईंदुसि। भागन भरी त छा, पर हुनजी माउ खे बि वठी ईंदुसि। अड़े हाणे हाणे वञ। सुभाणे महिल आहे तो पहुची वञिजो। रेस, हिन वक़्तु घोर मां वंड करायो, दरवेश आहियां, दुआ कंदोसांव। वञी को नशो पतो कयूं। खीसो सफ़ा खाली आहे, ॿीणीअ जो हिकिड़ो अधड़ बि खीसे में कोन्हे। असुल सफ़ा साईं मथो थो फिरे, ॿीणीअ जी फूकड़ी कान हई अथमि। आई वटि 500 जो नोट अथई। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध, सुभाणे रुगो मौलादाद जी शादीअ में
सावा ऐं ॻाढ़ा नोट हूंदई, 5-10 जी त ॻाल्हि ई कान हूंदी। हल हाणे हल। भला दादा ॿुधो न अथई त सोटी हुजे साड़ त गॾ कोई न करे। मूंखे त अचे ख़ौफ़ वरायो आहे, जिन सां अरबेले जे निकाह खां अॻु ख़ैर न कढियोसीं त पंहिंजे मक़सद में असां कॾहिं बि कामयाब न वेंदासीं। सत भेराई मूं त वॾी कोशिश कई आहे पर ॿकर मूंखे मिले ई कोन थो। भला हीअ कर, ॿकर जी जाते मूंखे कुर्बान कर, पोइ भले कमु थिए। अड़े मुआ, तोखे कुर्बान करण सां मुसीबत टलजंदी कान, अञा वधंदी। इन जे करे थी चवई त वञ कंहिं ॿकर जो बंदोबस्तु करे अच। खेर कढण खां सवाइ बि कामयाब वेंदासीं। तूं अजायो वहम न कर ऐं ॿकर जा 10,000 बि बची पवंदा। अरे हमज़ा, तोखे कीअं सम्झायां? मूंखे कंडे पीर वारे पंहिंजे मुर्शिद ॾस ॾिनो हो त अलाह बचाई तूं जॾहिं को उबतो कमु करी त ख़ैर कढी छॾजांइ, त पोइ तुंहिंजे मथां का बि मुसीबत न ईंदी। अॻे दफ़ा बि ख़ैर कढियोसीं, पोइ ॾिस अॼु सुधी का मुसीबत आई। मुसीबत अचणी हूंदी त पाण ईंदी। इहो तुंहिंजो ॿकर मुसीबत खे कोन थो रोके, न को तुंहिंजो कंडो पीर, पर तुंहिंजी मर्ज़ी आहे। तौबा कर हमज़ा, तौबा करे। जेका मुर्शिद ॻाल्हि कई न, ईअं सम्झ त उहा पत्थर ते लीक आहे। बाक़ी तुंहिंजे पत्थर जी लकीर इहा अलाए कीअं रहंदी। पोइ वञ ॿकर वठी अच त सिॼु लहण खां पहिरीं असां हुनखे कुर्बान करे छॾियूं। ठीकु आहे, तुंहिंजे करे वञा थो, ॿकर जो बंदोबस्तु कयां थो, पर हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾिजांइ, 7 भेराई पंहिंजे 7 भाइरनि समेत हमज़े जे मथां कुर्बान थिए न। अरे मां, उहो त कॾो का तुंहिंजे मथां कुर्बान थी विया आहिनि। तूं वञ जल्दी कर, ॿकर जी ॻोल्हा कर। उथ उथ, देरि न कर, उथी। ठीकु आहे, पोइ हाल कोशिशि कयां पोइ। हा वञ। हिते थो न थिए, हिन जी पालत सही। हा हा वञ वञ, बटाकी सॼो ॾींहं लाइ छा थो ॻाल्हाए। जबल यार, जंहिंजी सार लहण जे लाइ असां हिते आया हुआसीं, उहो ई मुंहुं मोड़ी पियो वञे। थी सके तो असां मथां हुनजी नज़र ई न पई हुजे। जबल जबल, या ॿाराणी ॻाल्हि न कर। हेॾा सारा 2 हमरा हुनजे साम्हूं अची बीठा आहियूं ऐं असांखे ॾिसी कंध हेठि करे निकिरी वियो। ऐं तूं थो चईं त हुनजी असां ते नज़र न पई हूंदी। अञा बि हुनजी दिलि में ॾुख आहे। हा जबल, मूंखे ॿुधाए त असां हुनखे कहिड़ो ॾुख ॾिनो आहे? मोर असां सां ईअं न करे हा। ख़ैर आहे शेर खान, तूं ॿाराणी करे वियो, असांखे ॿाराणी न करणु घुरिजे। तूं हल, हुनजे पोयूं था हलो, ख़बर पइजी वञी त कहिड़े घर में थो रहे। तूं भली हाणे वञी मोर खे मञाए अच, पर यादि रख, मां मोर जो मुंहुं ॾिसण बि हाणे पसंदि न कंदुमि। शेर खान, न जबल न, इन बारे में वधीक मूंखे न चओ। ठीकु आहे, तव्हां कंहिं स्टाफ जी होटल ते वियो, मां मोर खां थी अचां थो। ख़बर त पवे त हुननि जे मथां छा गुज़रियो आहे, हू ॾुखनि में आहिनि या सुखनि में। ठीकु आहे जबल।